अस्सलाम वालेकुम। अच्छा, कल्ह असां एशिया खे डिस्कस करे आया थे। अॼु असां पढ़ंदासीं अफ्रीका जे बारे में। ठीकु आहे। हाणे अफ्रीका खे असां डिस्कस कंदा हलूं। पहिरियों त नक्शे में जेकॾहिं मां तव्हांखे सम्झाईंदो हलां त ईअं रफ स्केच मां हिकिड़ो ठाहियां थो पियो त हिते जेको आहे सो असांजो एशिया आहे, हिते असांजो यूरोप आहे, हिते असांजो छा आहे अफ्रीका आहे। ठीकु आहे। हाणे पहिरियों त असां ॾिसूं त इहो सेकेंड लार्जेस्ट कॉन्टिनेंट आहे। एशिया खां पोइ ॿिए नंबर ते वॾो सेकेंड लार्जेस्ट, यानी पॉपुलेशन जे लिहाज़ खां बि, एरिया जे लिहाज़ खां बि, यानी यूरोप खां जेको आहे सो एरिया जे लिहाज़ खां वॾो आहे। ॿियनि जेके कॉन्टिनेंट आहिनि उन खां वॾो आहे। पॉपुलेशन जे लिहाज़ खां बि वॾो आहे। अच्छा, टोटल जेका अर्थ आहे, धरती आहे, उनजो 7% एरिया आहे कवर करे थो पियो। सिर्फ़ु लैंड जो न, टोटल धरती यानी कि पाणी ऐं धरती मिलाए करे अर्थ जेकी बि आहे टोटल, उनजो 7% एरिया अफ्रीका कवर करे थो पियो। सेकेंड लार्जेस्ट इन टर्म्स ऑफ पॉपुलेशन एंड सेकेंड लार्जेस्ट इन टर्म्स ऑफ जेको आहे सो एरिया। अच्छा, हाणे इन जी असां जोग्राफिक लोकेशन जेकॾहिं ॾिसूं त इन जी लेफ्ट साइड ॾों एटलांटिक ओशियन आहे। ठीकु आहे। हाणे लेफ्ट जो मतिलबु इहो आहे, जॾहिं बि तव्हां नक्शो पढ़ंदा हो, मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे मां पहिरियों बि सम्झायो आहे, असां हीअं 4 लकीरूं कढंदा आहियूं। हमेशह नॉर्थ मथे हूंदो आहे, एन। ठीकु आहे, इहो ध्यान में रखी छॾियो, नॉर्थ हमेशह मथे हूंदो आहे। अच्छा, जॾहिं बि तव्हां नक्शे ॾे तव्हांजो मुंहुं हूंदो आहे, राइट साइड ॾे तव्हांजो ईस्ट हूंदो आहे, लेफ्ट साइड ॾे तव्हांजो छा हूंदो आहे, वेस्ट हूंदो आहे। यानी कि हे मग़रिब ऐं हे छा थी वेंदो, मशरिक़ थी वेंदो। ठीकु आहे। ऐं हे छा थी वेंदो, मग़रिब। मथे नॉर्थ ऐं हेठि जेको आहे सो साउथ थी वेंदो आहे। ठीकु थी वियो। हाणे असां लेफ्ट राइट जेकॾहिं चऊं तॾहिं बि ठीकु आहे, नॉर्थ ऐं साउथ जेकॾहिं चऊं तॾहिं बि सही आहे। जेकॾहिं असां हिते विच आहे त हिन पासे जे असांजो छा थी वेंदो, वेस्ट। असां ईअं खणी चऊं त वेस्ट में या मग़रिब में छा अथसि, एटलांटिक ओशियन अथसि। अच्छा, इन जे मथां जेको आहे सो हिते मां यूरोप ठाहे वियो आहे। बेसिकली हिते जेको आहे सो मेडिटेरियन सी आहे। हिन जे टॉप ते यानी कि मथां जेकॾहिं चऊं नॉर्थ ते, हिते छा आहे, मेडिटेरियन सी। तव्हांखे मां हिकिड़ी एप आहे अर्थ, जेका गूगल वारनि जी आहे, उन में तव्हांखे वञी करे विजुअल जॾहिं ॾेखारींदुमि तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वेंदो। छो जो हे त मां हथ सां ठाही आहे न। यानी कि हाणे असां ॾिसूं था पिया त अफ्रीका कंहिंजे चौधारी केरु आहे, अक्सर पुछियो वेंदो आहे, पेपरनि में इहो ईंदो आहे। त अफ्रीका जे नॉर्थ में यानी कि टॉप साइड ॾों छा आहे, मेडिटेरियन सी आहे। लेफ्ट साइड ॾों यानी कि वेस्ट में या मग़रिब में एटलांटिक ओशियन आहे। राइट साइड ॾों हिते जेको आहे सो रेड सी आहे। ठीकु आहे। कहिड़ो सी आहे, रेड सी। कुझु शयूं ॿियूं अहम आहिनि जेके मां तव्हांखे हिन में एक्सप्लेन कयां थो। अच्छा, हेठे पासे ॾों जेको आहे इंडियन ओशियन आहे। ठीकु थी वियो। हिते गल्फ ऑफ एडन बि आहे। रेड सी जेको आहे हिते आहे, हिते गल्फ ऑफ एडन, इहो बि पुछियो वेंदो आहे। इहो अफ्रीका सां टच करे थो पियो। अच्छा, हाणे हिते वॾी अहम शइ आहे त मथां जेको आहे सो, जेकॾहिं मां अञा ॿिए पेज ते तव्हांखे वाज़े करे सम्झायां त हिते हे जेको आहे सो हे एशिया आहे। ठीकु आहे। हिते असांजो हे अफ्रीका आहे। हिते असांजो मेडिटेरियन सी आहे। ठीकु आहे। हिते असांजो छा आहे, यूरोप आहे। हिते असांजो जीअं मां ॿुधायोमांव रेड सी आहे। हाणे रेड सी ऐं जेको आहे मेडिटेरियन सी छा हूंदो, एशिया खे जेकॾहिं ट्रेड करणो हूंदो या कारोबार करणो हूंदो त बहरी जहाज़ जेके आहिनि उहे हेॾो हलंदा ऐं हेॾो वॾो सफ़र कवर करे ऐं पोइ यूरोप में पुॼंदा हुआ। ठीकु आहे। पोइ छा थियो, 1859 में, 1859, 1959 न, 1859, यानी अॼु खां तक़रीबन 160 साल पहिरियों, हिते विच में छो जो करे हिते अचे थी पई, हिते इजिप्ट आहे। उन्हनि छा कयो, हिते हिकिड़ी हथरादू जेको आहे सो कैनाल खोटिरियो, जंहिंखे पाण चवंदा आहियूं स्विस कैनाल। वॾो मशहूरु ज़माना कैनाल आहे। छो जो करे हाणे इहो स्विस कैनाल जेको आहे, इन जी लेंथ बि पुछी वेंदी आहे। कॾहिं ठहियो हुयो, 1859 में ठाहिणु शुरू कयो, 1869 में कंप्लीट थी वियो या ऑपरेशनल थी वियो। ठीकु आहे। हिकिड़ो इहो पॉइंट। ॿियो, हिन जी लेंथ पुछा कई वेंदी आहे। हिन जी लेंथ जेका आहे 120 मील आहे, या 120 मील चवंदासीं या 193 किलोमीटर चवंदासीं। ठीकु आहे। इहो यादि रखिणो आहे। अच्छा, टियों क्वेश्चन ईंदो आहे त स्विस कैनाल कनेक्ट्स। हाणे त तव्हांजो बिल्कुलु आसान थी वियो, ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त हेॾो रेड सी हुयो, हेॾो मेडिटेरियन सी हुयो, विच में हुयो अफ्रीका। हाणे सिर्फ़ु थोरो यानी 100-150 किलोमीटर चहुजे न, 200 किलोमीटर छा आहे, उनजे लाइ हज़ारे किलोमीटर जो सफ़र तइ करे हेॾो अचिणो पवंदो। हाणे इन सां छा थी वियो, हितां जेको आयो उहो हितां डायरेक्ट जेको आहे सो हिन स्विस कैनाल मां गुज़री, हिन मेडिटेरियन सी समुंड आहे, हितां गुज़री यूरोप में अची वियो। यानी कि ईअं सम्झो जीअं शॉर्टकट हिकिड़ो रस्तो ठाहे ॾिजे। इहो स्विस कैनाल जेको आहे, इहो शॉर्टकट रस्तो आहे। 1869 में ऑपरेशनल थियो। 120 माइल या 193 किलोमीटर इन जी लेंथ आहे। ऐं इहो कनेक्ट करे थो, अक्सर क्वेश्चन ईंदो आहे, मेडिटेरियन सी ऐं रेड सी खे। ठीकु आहे। अच्छा, कहिड़े मुल्क में आहे, इहो इजिप्ट में आहे। हिते जेको असांजो मुल्क लॻे थो पियो, इहो इजिप्ट आहे। यानी कि इजिप्ट ईअं खणी सम्झो हिन खे ब्लॉक कयूं वेठो हुयो। हाणे छो जो करे हे मैन मेड आहे, हथरादू आहे, इन करे असां हिन खे कैनाल चवंदा आहियूं। जेकॾहिं इहो ई नेचुरल हुजे हा न, असां हिन खे चऊं हा इस्तमस। जोग्राफिक टर्म आहे इस्तमस। हाणे इस्तमस छा हूंदो आहे, ए नैरो स्ट्रिप ऑफ वाटर विच कनेक्ट्स टू लार्जर वाटर बॉडीज़। यानी कि हिकिड़ी नंढड़ी या सनड़ी पट्टी पाणी जी, जेका ॿिनि वॾियुनि लार्जर बॉडीज़ खे, पाणी जी वॾियुनि बॉडीज़ खे पाण में मिलाए। हाणे अहिड़ियूं केतिरियूं नेचुरल जेको आहे सो इस्तमस आहिनि।
जंहिं तव्हांखे मां पूरी लिस्ट बि ॾींदुमि, या जेको असांजो बुक आहे नईम्स ऑलराउंडर, उन में तव्हांखे बिल्कुलु हलवे जी सूरत में या पूरी लिस्ट ठाहे करे इस्तमस्त ऐं जेके स्ट्रेट्स आहिनि उन्हनि जी लिस्ट पूरी ॾिनी वई आहे, ठीकु आहे। गल्फ बेज़ ऐं जेको आहे सी पोर्ट, नोटेबल प्लेनेट्स, लेक्स, ठीकु आहे, एॾो डेज़र्ट्स, बिल्कुलु यानी कि आसान करे हितां ॾिसंदो त पूरो जेको आहे न जेके बि जेके सी आहिनि, ओशियन्स आहिनि, उन्हनि जा जेके अहम सही ॾिसो, रेड सी सिर्फ़ु 2 पॉइंट ॾिनल आहिनि, अरेबियन सी 2-3 पॉइंट ॾिनल आहिनि, इन में तव्हांखे पूरी डिटेल मिली वेंदी, इनशाला मां बि तव्हांखे पढ़ाईंदुमि। अच्छा, हाणे पाण डिस्कस कयूं पिया त हे पानामा कैनाल आहे, जेकॾहिं इहो नेचुरल हुजे हा त असां हुनखे छा चऊं, इस्तमस। इस्तमस छा आहे? इस्तमस इज़ अ नैरो स्ट्रिप। स्ट्रिप चइबो आहे पट्टी खे, हिकिड़ी वाटर स्ट्रिप हूंदी आहे जेका 2 वॾियूं लार्जर बॉडीज़ खे मिलाईंदी आहे। जीअं ॾिसो, हे वॾी लार्जर बॉडी हुई, वाटर बॉडी, यानी कि पाणी जो हिकिड़ो वॾो प्यालो आहे, मेडिटेरियन सी, हेॾो रेड सी आहे, उन्हनि ॿिन्हिनि खे हिकिड़ी सनी पाणी जी पट्टी मिलाए त उनखे पाण छा चवंदा आहियूं, इस्तमस। पर उहा नेचुरल हुजणु खपे, छो जो करे नेचुरल न आहे, इन करे असां हिनखे कैनाल चवंदा आहियूं। आई होप तव्हांखे पॉइंट इहो सम्झ में अची वियो हूंदो। अच्छा, हाणे जेको अफ्रीका आहे उन ते वापसि अचूं था पिया त उनजी आबादी जेका आहे 1.37 बिलियन आहे, ठीकु आहे। हाणे कॾहिं बि तव्हांखे मां चयुमि त एॾो क्लोज़ न ॾींदा आहिनि, 1.36 ॾियनि ऐं 1.37 एॾो क्लोज़ न ॾींदा आहिनि, सिर्फ़ु उहे ॾिसंदा आहिनि त हिनखे रफ एस्टिमेट आहे, अंदाज़ो आहे त टोटल आबादी हिन में केतिरी आहे, 1.37 बिलियन, यानी कि 1.25 अरब खां थोरी वधीक, 1.5 अरब खां थोरी घटि। ऐं हिन जी जेका एरिया आहे उहा 30.37 मिलियन किलोमीटर्स आहे, ठीकु आहे, यानी कि 3 करोड़, मिलियन जेकॾहिं 3 मिलियन हुजे हा त 30 लख थी वञे हा, हे तक़रीबन 3 करोड़ जेको आहे सो स्क्वायर किलोमीटर हिन जी छा आहे जेको आहे सो एराज़ी आहे। अच्छा, हाणे अचूं था पिया त हिन जो वॾो में वॾो मुल्क, यानी कि लार्जेस्ट कंट्री बाय एरिया, लार्जेस्ट कंट्री बाय एरिया आहे अल्जेरिया, यानी कि अफ्रीका जे अंदरि जेकॾहिं हाणे असां चऊं, अफ्रीका खे असां डिस्कस कयूं पिया, सिर्फ़ु असां हीअ अफ्रीका खणी ॾिठो थिए, हिन पासे ॾों एटलांटिक ओशियन, हिन पासे ॾों कहिड़ो से इहो हुयो, रेड सी, ठीकु आहे, हिते मथे रेड सी अथसि, ऐं हिते जेको आहे एडन गल्फ, जेको आहे गल्फ ऑफ एडन आहे, ठीकु आहे। गल्फ छा हूंदो आहे उहो बि पाण पढ़ंदासीं। हिते मथां छा हुयुसि, मेडिटेरियन सी, ऐं हिन पासे ॾों छा अथसि, इंडियन ओशियन अथसि, हेठे पासे ॾों हिते सॼो, ठीकु आहे। अच्छा, हाणे अफ्रीका ते अचूं त अफ्रीका जो तव्हां ॿुधायमि त 1.37 बिलियन इन जी जेको आबादी आहे, तक़रीबन 3 करोड़ जे लॻभॻि, थुले लेखे तव्हां यादि रखो त 3 करोड़ स्क्वायर किलोमीटर हिन जो एरिया आहे। अच्छा, हिन जा मुल्क जेके आहिनि उहे 54 कंट्रीज़ आहिनि, ऐं हिन जा जेके लैंडलॉक्ड कंट्रीज़ आहिनि उहे 16 आहिनि। वॾो में वॾो अक्सर क्वेश्चन पुछियो वेंदो आहे त हिन जो लार्जेस्ट कंट्री कहिड़ो आहे बाय एरिया, त अल्जेरिया हिन जो लार्जेस्ट कंट्री आहे, ठीकु आहे, इहो तव्हांखे ध्यान में रखिणो आहे, कहिड़ो, अल्जेरिया। अच्छा, स्मॉलेस्ट कंट्री पुछियो वेंदो आहे, उहा SCYCHE, सेशल्स या वाट एवर, मूंखे छो जो स्पेलिंग न आहे, मां बि पढ़ियो आहे बुक में, सो हे हिन जो छा आहे, स्मॉलेस्ट, ऐं अल्जेरिया छा आहे, लार्जेस्ट कंट्री आहे, लार्जेस्ट कंट्री बाय एरिया। हाणे जेकॾहिं लार्जेस्ट कंट्री बाय पॉपुलेशन पुछनि, या मोस्ट पॉपुलस कंट्री ऑफ अफ्रीका, जंहिंमें वधि खां वधि आबादी आहे, मोस्ट पॉपुलस कंट्री उहा नाइजेरिया, ठीकु आहे। नाइजेरिया तव्हां ॿुधो हूंदो फुटबॉल में, हेॾे होॾे क्रिकेट वग़ैरह में ॿुधो हूंदो आहे, क्रिकेट शायदि न खेॾंदा आहिनि, फुटबॉल में ई आहे नाइजेरिया। सो नाइजेरिया जेको आहे सभिनि मां मोस्ट पॉपुलस कंट्री आहे। पॉपुलस जो मतिलबु हूंदो आहे जंहिंमें आबादी सभिनि खां वधीक आहे, केतिरी, तक़रीबन अफ्रीका जी 14% आबादी, ॾिसो 54 मुल्क आहिनि, सिर्फ़ु हिन हिकिड़े मुल्क में 14% आबादी रहे थी पई, यानी कि बाक़ी 86% आबादी बाक़ी 53 मुल्कनि में आहे। सो हे मोस्ट पॉपुलस कंट्री आहे, अल्जेरिया लार्जेस्ट कंट्री आहे, हे सेशल्स वाट एवर इट इज़ कॉल्ड, इहो स्मॉलेस्ट कंट्री आहे। अच्छा, उन खां पोइ अचूं था पिया हिन जूं जेके अहम जेका जोग्राफिक लोकेशन्स आहिनि या जेके इंपॉर्टेंट पॉइंट्स आहिनि, हिकु त लॉन्गेस्ट रिवर जेका आहे दुनिया जी, यानी कि वॾी डिघी में डिघी रिवर, ठीकु आहे, लार्जेस्ट न, लार्जेस्ट जेका आहे उहा आहे एमेज़ॉन, लार्जेस्ट जो मतिलबु आहे जंहिंजो अमाउंट पाणी जो वधीक हुजे, यानी कि ड्रेग ऐं वेकर मिलाए करे, यानी टोटल हुनजो एरिया वॾो हूंदो। हे भली जेकॾहिं सनी हूंदी, पाणी हिन खां ॿिए बि घटि हुजेसि, पर ड्रेग जेका आहे हुनजी वधि में वधि हिनजी आहे। लॉन्गेस्ट रिवर जेका आहे उहा अफ्रीका जे अंदरि आहे, कहिड़ी आहे, नाइल, जंहिंखे नील नदी पाण चवंदा आहियूं, कंहिंजे अंदरि आहे, मिस्र जे अंदरि आहे, इजिप्ट जे अंदरि। हाणे दरियाए जेका नील आहे या नाइल रिवर आहे, इन जी लेंथ घणी आहे, 650 किलोमीटर, ठीकु आहे, 6650 किलोमीटर इन जी लेंथ आहे। हिकिड़ो मिंट मां पेन ॻोल्हे वठां, ठीकु आहे। सो हे लार्जेस्ट जेका रिवर आहे उहा नाइल, उहा कंहिंजे अंदरि आहे, अफ्रीका जे अंदरि आहे, मिस्र में आहे, तक़रीबन मेजॉरिटी पोर्शन हुनजो मिस्र में आहे, ऐं 650 किलोमीटर, 6650 किलोमीटर हुनजी लेंथ आहे। इन खां अलावा जेके ॿियूं मशहूरु आहिनि। अच्छा, ॿियो हिकिड़ो अहम में अहम क्वेश्चन, पोइ वरी पाण लेक्स ते हलूं था,
क्वेश्चन ईंदो आहे त जेका रिवर नाइल ओरिजिनेट्स फ्रॉम काथों स्टार्ट थिए थी, जेका बि नदी हूंदी आहे उहा कंहिं न कंहिं मथे वञी कंहिं लेक मां स्टार्ट थींदी आहे, सो हे लेक विक्टोरिया मां स्टार्ट थिए थी। इट ओरिजिनेट्स फ्रॉम लेक विक्टोरिया। ठीकु आहे। अच्छा, इन खां अलावा यानी कि रिवर नाइल खां अलावा ॿिया कहिड़ा कहिड़ा रिवर आहिनि? कांगो रिवर, इहा हिकिड़ी हिन जी फेमस रिवर आहे। अच्छा, उन खां पोइ नाइजेर, इहा हिकिड़ी ॿी अलॻि जेको आहे रिवर आहे जेका वॾी मशहूरु आहे। ज़ोम्बेज़ी, ZOMBEZI। हाणे तमामु वॾियूं इहे मशहूरु रिवर्स आहिनि जेके इंपॉर्टेंट आहिनि ऐं पेपरनि में अक्सर पुछियूं वेंदियूं आहिनि। अच्छा, रिवर ऑरेंज, हे अक्सर पुछी वेंदी आहे, छो जो नाले ते आहे न, ॿियूं जेके रिवर कलरनि जे नाले ते आहिनि उहे बि पाण डिस्कस कंदासीं। सो रिवर नाइल, रिवर कांगो, ठीकु आहे, रिवर ज़ोम्बेज़ी, नाइजेर ऐं रिवर ऑरेंज, इहे सभु किथे आहिनि? अफ्रीका में आहिनि। ठीकु आहे। ऐं रिवर नाइल जी लेंथ बि असां पढ़ी आयासीं, किथां ओरिजिनेट थी उतां बि पढ़ी आयासीं। अच्छा, इन खां अलावा जेको डिज़र्ट आहे सहारा डिज़र्ट, वर्ल्ड्स लार्जेस्ट रिवर, यानी कि दुनिया जो वॾो में वॾो जेको डिज़र्ट आहे या सहरा आहे, सहारा नालो अथसि, उहो किथे अफ्रीका में आहे। इहो कंहिं हिकु अधु मुल्क में न आहे, तक़रीबन 14-15 मुल्कनि खे इहो टच करे थो पियो। ठीकु आहे। अच्छा, उन खां अलावा कालाहारी, नेमिब, हाणे इहे सभु जेके आहिनि मशहूरु डिज़र्ट्स आहिनि यानी कि सहरा आहिनि, इहे किथे आहिनि? इहे अफ्रीका में आहिनि। हाणे लेक्स ते अचूं था, कहिड़ियूं कहिड़ियूं लेक्स मशहूरु आहिनि? जेको आहे इहा लार्जेस्ट लेक आहे अफ्रीका जी। ठीकु आहे, दुनिया जी न, अफ्रीका जी, अफ्रीकाज़ लार्जेस्ट लेक। ठीकु आहे। इन खां अलावा ॿी आहे टेंगियानिका, वाट एवर इट इज़ कॉल्ड। हाणे इहा सेकेंड डीपेस्ट लेक आहे। सेकेंड डीपेस्ट सम्झो था न, डीपेस्ट जो मतिलबु आहे गहरी में गहरी, जंहिंजी गहराई तमामु घणी आहे। फर्स्ट डीपेस्ट लेक कहिड़ी आहे? उहा लेक बेकाल। ठीकु आहे, जेका किथे आहे? सर्बिया जे अंदरि आहे। हाणे सर्बिया किथे आहे? सर्बिया रशिया जे अंदरि आहे, रूस जे अंदरि। हाणे हे जेका आहे लेक बेकाल, इट इज़ द डीपेस्ट लेक इन द वर्ल्ड, ऐं इहा किथे आहे? रशिया जे अंदरि। सेकेंड डीपेस्ट लेक इन द वर्ल्ड कहिड़ी आहे? हे टांगियानिका, वाट एवर इट इज़ कॉल्ड। मूंखे सही हिन जा नाला न ईंदा आहिनि, छो जो किथे ॿुधो न आहे न, सिर्फ़ु पेपरनि में बुक्स में पढ़ियो आहे। सो हे जेका आहे हिन जी छा आहे? सेकेंड डीपेस्ट लेक आहे। ठीकु आहे। अच्छा, इन खां अलावा जेके ॿियूं लेक्स आहिनि जेके फेमस आहिनि ऐं अफ्रीका जे अंदरि आहिनि, अक्सर पेपरनि में पुछी वेंदियूं आहिनि, जीअं लेक अल्बर्ट। तव्हांखे क्वेश्चन ईंदो, वेयर लेक अल्बर्ट इज़ सिचुएटेड। हाणे घणा माण्हू अंग्रेज़नि टाइप नालो आहे, जेकॾहिं पढ़ियल न हूंदो आहे त यूरोप खे टिक करे वेंदा आहिनि, हालांकि इहो अफ्रीका में आहे। ठीकु आहे। अच्छा, इन खां अलावा लेक एडवर्ड, इहा बि किथे आहे? अफ्रीका में आहे। अच्छा, हिकिड़ो ॿियो पॉइंट ज़हन में आयो त हे जेको लेक जेका रिवर कांगो आहे, इन जो इट वॉज प्रीवियसली नोन एज़ ज़ाइरे। ठीकु आहे। हाणे इहो बि तव्हांखे ध्यान में रखिणो आहे, इहो कॾहिं कॾहिं पुछी वठंदा आहिनि त जेको लेक कांगो आहे, इन जो पुराणो नालो छा हुयो? त हिन जो पुराणो नालो ज़ाइरे हुयो। हाणे अफ्रीका जे बारे में इहो हुयो। मां तव्हांखे हाणे नेक्स्ट जेको आहे स्क्रीन रिकॉर्डिंग जे ज़रिए तव्हांखे हिकिड़ी ऐप ते वठी थो हलां, जंहिंजो नालो अर्थ। तव्हां पाण वटि बि जेकॾहिं डाउनलोड करे छॾियो त बहितर आहे। उन में तव्हांखे विजुअलाइज़ करे तव्हांखे ॾिसण में बिल्कुलु आसानी थींदी त कहिड़ो कॉन्टिनेंट किथे आहे, कहिड़ो सी किथे आहे, कहिड़ो। हाणे जी मिसाल था वठूं, येलो सी अक्सर पेपरनि में पुछंदा आहिनि। हाणे येलो सी ईअं खोड़ सारा एरल सी पुछंदा आहिनि। हाणे ईअं तव्हां यादि करे करे थकी पवंदो, तव्हांखे न ईंदो। जॾहिं तव्हां उन खे विजुअल्स ॾिसंदो, उन जी पिक्चर ॾिसंदो न, पोइ तव्हांखे बिल्कुलु आसानी सां सम्झ में अची वेंदो। चाइना आहे हेठे पासे ॾांहुं, हिते मथे जापान आहे, उनजे विच में हिते येलो सी आहे। ठीकु आहे। इहे मुख़्तलिफ़ सी जेके आहिनि, मुख़्तलिफ़ लोकेशन्स, मुख़्तलिफ़ जेके आहिनि, जेके अहम जेके स्ट्रेट्स आहिनि, गल्फ्स आहिनि, उहे पुछंदा आहिनि। हाणे जीअं पर्शियन गल्फ जे बारे में पुछंदा आहिनि। हाणे पर्शिया जेको आहे इहो ईरान जो पुराणो नालो आहे। हाणे इन मां अंडरस्टूड आहे त इहो ईरान खे टच करे थो। मथे पासे ॾांहुं ईरान अथसि, हेठे पासे ॾांहुं हिते सऊदी अरेबिया आहे, हिते विच में जेको आहे पर्शियन गल्फ आहे। ठीकु आहे। सो इन टाइप जी शयूं जेके आहिनि तव्हांखे नक्शो ॾिसणु, मैप ॾिसण खां पोइ सम्झ में ईंदियूं, ऐं पेपरनि में अक्सर पुछियूं बि वेंदियूं आहिनि। हाणे मां तव्हांखे मैप ते वठी थो हलां स्क्रीन रिकॉर्डिंग जे थ्रू, उते कुझु शयूं तव्हांखे सम्झायां थो।